द सिंधु वर्ल्ड .com की पेशकश। हली अच हिकु भेरो वरी, हली अच हिकु भेरो वरी तोसां मिलण जी चाहत आहे। हली अच हिकु भेरो वरी तोसां मिलण जी चाहत आहे। बिना तुंहिंजे त नाहे न महफ़िल बेहद सतायो आहे। बराबरि समो आहे कोरोना जो, अचण वञण ते मनाही आहे। बराबरि समो आहे कोरोना जो, अचण वञण ते मनाही आहे। पर तो बि न महफ़िल में खुमार, न निड़ीअ खे करार आहे। हली अच हिकु भेरो वरी तोसां मिलण जी चाहत आहे। तूं छा कराया दुकान पंहिंजा बंदि, साकी थी बेरोज़गार आहे। तूं छा कराया दुकान पंहिंजा बंदि, साकी थी बेरोज़गार आहे। वेठो आहे हर हिकु बंदि घरनि में, होटलुनि जो हाल बेहाल आहे। सरकार बि पई थी सोचे, खज़ानो बि भरणो किथां त आहे। सरकार बि पई थी सोचे, खज़ानो बि भरणो किथां त आहे। नाहे पक कोरोना मारे या जियारे, तो बिन जीअण दुश्वार आहे। नाहे पक कोरोना मारे या जियारे, तो बिन जीअण दुश्वार आहे। हली अच हिकु भेरो वरी तोसां मिलण जी चाहत आहे। ॾींहुं त वञे थो गुज़री पर रातुनि खे तो बिन न करार आहे। ॾींहुं त वञे थो गुज़री पर रातुनि खे तो बिन न करार आहे। बराबरि हीअ घड़ी मुश्किल, बराबरि हीअ घड़ी मुश्किल, पर कयो तो त इक़रार आहे। आहिनि बराबरि बंदिशूं, पर को त ज़माने जो दस्तूर बि आहे। पर को त ज़माने जो दस्तूर बि आहे। चवे सम्झू आज़ाद सचल, चवे सम्झू आज़ाद सचल, इहा मैं न ढुक अमृत जो आहे। चवे सम्झू आज़ाद सचल, इहा मैं न ढुक अमृत जो आहे। हली अच हिकु भेरो वरी तोसां मिलण जी चाहत आहे, तोसां मिलण जी चाहत आहे। हीअ कविता कोरोना समय में लिखी वई हुई। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।